पाकिस्तान हमारा है। जोर सा सुभान अल्लाह। असांजे मुल्क में हा बाबा घणी तो पाकिस्तान न खपे, लॾे वञ हिंदुस्तान हलियो वञ भणा मार पवई। छो वेठो आहे पाकिस्तान में? शनाख्ती कार्ड पाकिस्तान जो, ॾोकड़ कायदे आज़म पाकिस्तान वारा, खाए पाकिस्तान जो। वॾो भणा को बेग़ैरता जो रहे पाकिस्तान में, नारा हणे त पाकिस्तान न खपे। भणा ॿियो छा चवां, एतिरो चवां तो थुक हुजई बस। हाँ साईं सोचे त हूंदुन पितो, साईं सही थो चवे, पितो हूंदुन त सुधरी वेंदा। पर मां साईं खे अर्ज़ु थो कयां जे पितो हुजनि हा त चवनि हा इहे पितो अथनि ई कोन, को बेपिता हन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमायत वारा अॼु बि पाकिस्तान जा हामी हन, पहिरियां बि हामी हा, इंशाअल्लाह क़यामत ताईं हामी रहंदासीं। या रसूल अल्लाह वारनि पाकिस्तान ठाहियो आहे, पाकिस्तान सलामत रहंदो। आई मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, लिखो तव्हां भली दीवारनि ते, 2-3 ॾहाड़ा अथव, लिखी वठो, नारा हणो, 2-3 ॾहाड़ा अथव। पाकिस्तान जी वाग मुड़सनि जे हथ में आहे। जमलन ऑपरेशन शुरू थियो, थिए पियो, लिस्टूं ठहनि पियूं, अञा तरसा वेड़ो, लिस्टूं ठहनि पियूं। पोइ ॾिसंदासीं केथो भॼे, केथो लिकी, ऐं केथो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तूं वाणियनि जे कच्छनि में लिकी, पर वाणिया तोखे बचाए कोन सघंदा। इहे पाकिस्तानी वाणिया बि वीचारा चवनि था बाबा असांखे पाकिस्तान में रहणो आहे, असां पाकिस्तान जी मुखालफ़त कोन था कयूं पिया, तूं उन्हनि खे बि चढ़ी वे। इंशाअल्लाह ताला हिन पाकिस्तान जे बुनियाद में मुजाहिदनि जो रत आ, खून आ, उन्हनि जो खून आ जंहिंजो सच्चो खून हो। इंशाअल्लाह हे मुल्क सलामत रहंदो। भला ॾियो ख़बर मां सच थो चवां अलाए कूड़ थो चवां, ग़लति त कोन थो चवां न। हाँ ॻाल्हि कबी सची। अल्हम्दुलिल्लाह असीं पाकिस्तान जा हामी, हाणे किसे हुनखे पूरो कयां। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात पाक ख़ुदा माई खे कंहिं मारियो आहे? क़िबला असांखे का ख़बर कान्हे। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, ॿियनि किताबनि बि लिखियो आहे, ख़ासि करे अल्लामा हाकिम अल मुस्तदरक में ही लफ़्ज़ वधाए लिखिया आहिनि। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा ॾे निहारे फरमाइण लॻा, अबा तव्हां ते मां मुहम्मद जो हक़ आहे। सुभान अल्लाह। मां मुहम्मद करीम जो तव्हां ते हक़ आहे। उन्ही हक़ जे सदके में मां तव्हां खां पुछां थो, ॾियो ख़बर इन औरत खे कंहिं मारियो? हाय हाय महबूब जे सहाबन तां सदके वञा, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हदीस पाक में अचे तो हिकिड़ो नाबीनो सहाबी आहे, अखियुनि खां नाबीना, उथी बीही रहियो आहे, हुज़ूर पाक ॾे वञे पियो पर ॾकंदो पियो वञे। इन्हीअ जे करे जो रहमतल लिल आलमीन जे आॾो हाज़िर थियणु का मामूली ॻाल्हि कान्हे का। पाण त शफ़ीक हा, पर हुन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्तफ़ा जे रोब में ॾके पियो, ॾकंदो नबी पाक जे आॾो बीठो आहे। हुज़ूर खे चई, क़िबला इन्हीअ खे मुंहुं मारियो आहे, इन्हीअ खे मुंहुं मारियो आहे। छो मारियो थी? चई क़िबला या मुंहिंजी उम्मे वलदा, मुंहिंजी घरवारी सम्झो मूंखे तमामु घणो भाईंदी हुई, ख़िदमत कंदी हुई। मां नाबीन माण्हू आहियां, पर मुंहिंजो कपिड़ो मेरो थियणु कान ॾींदी हुई। गुलाब जे गुल जहिड़ा ॿ पुटड़ा भी मूंखे इन्हीअ मंझूं आहिनि। मुंहिंजे बचड़नि खे बि तमामु घणो भाईंदी आहे, मूंखे बि घणो भाईंदी आहे। ज़ाल मुंहिंजी हुई, मुंहिंजे घर में रहंदी हुई, पर क़िबला हुई काफ़िराणी, अव्हां जी बेअदबी कंदी हुई। मां हुनखे घणो ई समझायो पर मुड़े कान पई। अॼु राति हिन जो बदबख्ती जो ॾिहाड़ो हो।
साईं जन जे बारे में इन थोड़ो ॻाल्हायो मूंखे कावड़ अची वई खंजर खणी लेटाए उन खंजर जी जेका चुंबही सा सीने ते रखी मांस ऐं खंजर जो गन्नो वरी मूं पंहिंजे सीने ते रखी हीअं जो ज़ोर ॾिनो मांस त या रसूल अल्लाह पुठीअ खां पार थी वियुसि तड़पी तड़पी मरी पई 6 महीने जो ॿार पेट में उहो भी मरी किरी पियो तू चवंदे त ज़ाहिर में त वॾो ज़ुल्म आहे लेकिन हाणे अॻिते त ॿुध रसूल अल्लाह छा थो फरमाए नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो अब्बा तो सच कयो आ सही कयो आ इन औरत जो खून लुढ़ी वयो इन जे फैसले में को तो ते हक आहे कोन तू आजाद आ या हुई कत्ल जे लायक रहमत अल्लाह अलैहि में चवे सा त मूं वटि वठी आ मूं वटि कोर्ट में फैसलो कराए मां फतवा ॾिया पो मारी सहा तो छो मारी पर न रहमत लिल आलमीन फरमायो त तो इन जो खून जज्बात में तो मुझे कोर्ट में अचण खां अगे फैसलो करे के तो कत्ल करे छॾियो आ तो के या इजाजत हुई तू मारी चङो कयुस ऐं खून इन जो लुड़ी वयो ॿिया सहाबी छा था चवंदे ॾियारियो हिरे ॾियारियो ॿिया छा पिया चवनि अरे वाह रे अंधा वाह नाबीनो हो न छा चवण लगा वाह रे अंधा वाह रहमत लिल आलमीन फरमायो इन्ही के अंधो न चो इहो त अखियुनि वारो आ इहो बसीरा इनके नाबीन या आमा न चइबो इन मां मुहम्मद करीम जे शान के सुञातो वा इनके अंधो कोन चइबो अंधो तो हो आ जेको मां मुहम्मद करीम जो शान न तो सुञाणे सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि ईंदो आहे दिल थी चवे तव्हांखे ॿुधायां मतां ड्रेग थी वञे कावड़ त कोन कंदव न हाय हाय गाज़ी अब्दुल कयूम जोर सां चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह पाकिस्तान जे तारीख़ वांगुरु मुमताज़ कादरी वांगुरु मशहूर आहे उन्हीं महबूबन करीमन जे हिकिड़े गुस्ताख खे मारियो हो पर दौर अंग्रेज जो हो उन्हनि ते मयार कान ही ईसाई हा उन गाज़ी अब्दुल कयूम खे फांसी ॾिनऊं जमल हुन जो जनाज़ो खणी आया पढ़ाइण लाइ त हुन जे जनाज़े पढ़ाइण वारो ख़बर अथव केरु हो सभई जो सुभान अल्लाह ईअं न ॿुधाईंदुसि नालो तव्हां सभई ज़ोर सां सुभान अल्लाह चओ सोहणो सैयद दीदार अली शाह अलवरी अलवर हिकड़ी हिंदुस्तान में रियासत आ उन्हीं अलवर रियासत जो मुंहिंजा दोस्त रहण वारो हो सैयद दीदार अली शाह ऐं सैयद तो हो पर चोटी जो आलिम हो ऐं आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना अहमद रजा खान जो खलीफो हो उन जो पुत्र मूं ॾिठो हो हजरत अल्लामा अबुल हसनात सैयद अबुल हसनात वो मूं ॾिठो हो लाहौर में मां उनजे मदरसे में ॿ टे रातियूं रही आयो उन जो पोटो भी मूं ॾिठो हो हजरत सैयद महमूद अहमद रज़वी वो भी मूं ॾिठो हो मुंहिंजा दोस्त बाक़ी हो सैयद दीदार अली शाह सां खां अॻे गुज़री वियो आहे सैयद दीदार अली शाह जमल जे जनाज़े ते आयो हुन ॾेहारियो तवज्जो आहे हाँ तवज्जो कयो तो ॿुधायांव मौलाना साहब के चऊं तू सैयदा जनाज़ो पढ़ाए सैयद दीदार अली चयो त ईअं जनाज़ो कोन पढ़ाईंदुसि अॻ में ज़ियारत कंदुसि अॻ में इन जी ज़ियारत कयां पोइ थो जनाज़ो पढ़ायां कफन खोलियऊं मुंहिंजा दोस्त मुंहं ते नज़र पई सैयद दीदार अली शाह साहब बेहोश थी किरी पियो होश में न रहो बेहोश थियो पानी हयऊं छंडा हयऊं
शरबत पियारियो हथ महटियो पेर महटियो घणी देर खां पोइ जमल होश में आयो चवण लगो या रसूल अल्लाह मूं सजी जिंदगी नफल पढ़िया हदीसूं पढ़ायो तहज्जुद पढ़ियमि निमाज़ूं पढ़ियमि दुरूद सलाम पढ़ियमि पर मूंखे त दीदार कोन कराई अॼु त हिन जो भाग थियो आहे जो तव्हां हिन जे जनाज़े में पाण बीठा आहियो सभई चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह दीदार निशा साहब फरमाए तो मां ॾिसां पियो त रसूलुल्लाह उन जे जनाज़े में बीठा रहमतल लिल आलमीन खे चई कि बिला मूं त सॼी ज़िंदगी दीन जी ख़िदमत कई तुंहिंजी औलाद बि आहियां सारी ज़िंदगी तहज्जुद नफ़ल पढ़ियमि मूंखे त दीदार कोन कराई सिकी सिकी मरी पोड़ो थी वियो आहियां अॼु तो केॾा कुर्ब कया आहिनि जो हिन आशिक़ जे जनाज़े में पाण महिरबानी फरमाई अथव रहमतल लिल आलमीन जी ज़ात उन आशिक़नि जे जनाज़े में आया अड़े जेको महबूब जी ज़ात बाबरकात ते सिर कुर्बान कंदो आहे मुस्तफ़ा हुन जो क़दुरु कंदो आहे हेॾे निहारियो तव्हां कहिड़ी पार्टी में आहियो मुंहिंजो को वास्तो तव्हां सां कोन्हे माइट हो अज़ीज़ हो सुन्नी हो भाइर हो बाक़ी पार्टी तव्हांजी कहिड़ी आहे मुंहिंजो उन सां को ताल्लुक न आहे पर मां तव्हां खां पुछां थो त पार्टी जे लीडर खे कारकुन प्यारो आहे या न आहे हाणे थकिजी पिया दुआ घुरूं बस तहां का ज़बान ही नथी उथेव तव्हां बाबा पार्टी जो कारकुन जेको सॼो ॾींहुं झंडा हणे सॼो ॾींहुं गेटूं ठाहे सॼो ॾींहुं माण्हुनि में जलसनि खे गॾु करे पाणी पीआरे पोइ कहिड़ी बि पार्टी जो हुजे ऐं सचो कारकुन हुजे उहो कारकुन लीडरनि खे ईअं नथ मथे खणी चओ न उहो कारकुन लीडरनि खे हे बि आशिक़ जेके मुस्तफ़ा जे बेअदबनि खे क़त्ल था कनि मुस्तफ़ा जा कारकुन अथव जे पार्टी जे लीडरनि खे कारकुन प्यारा आहिनि त आमना जे लाल खे बि पंहिंजा कारकुन प्यारा आहिनि महबूब जी ज़ात उन मथां निगाह फरमाईंदो आहे हुज़ूर करम फरमाईंदो आहे ऐं उन्हनि आशिक़नि खे मुंहिंजो महबूब इनाम ॾींदो आहे इनाम इन खां वधीक कहिड़ो हुजे जो हुन जे जनाज़े में मदीन वारो पाण हली अचे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या बाबा थका हो अचो तव्हां कुछ ॿियो बि ॿुधायां इंशाअल्लाह ताला फकीर जी जेका भी गाल हा सा कुरान हदीस खां ॿाहिरि न आहे अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालो फरमाए तो अबस व तवल्ला अन जाअहुल अमा वमा युद्रीक लअल्लहु यज़क्का औ यज़क्कर फतनफ़अहु ज़िक्रा अम्मा मन इस्तगना फअंत लहू तसद्दा वमा अलैका अल्ला यज़क्का व अम्मा मन जाअका यसआ व हुवा यख्शा फअंत अन्हु तलहा सुभान अल्लाह चओ तो माना ॿुधाए अॼु मां तुंहिंजे आॾो उहे ॻाल्हियूं ॿुधायां थो तोखे मूं सॼी ज़िंदगी कोन ॿुधायूं आहिनि सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह हीअ सूरत मक्किया सूरत अबस मक्की चो खुदा मक्के पाड़ पट्टे व छाहे बाबा मक्की कुरान कहजो आ ॾाढे ॻाल्हायो
कुरान जो मक्की सां छा, कुरान जो मदनी सां छा। कुरान त अल्लाह जो आहे, बल हुआ कुरानुम मजीदुन फी लौहिम महफूज। कुरान शरीफ त अल्लाह जो कलाम आहे, क़दीम आहे, जो को लोह महफूज में आहे। पोइ मक्की मदनी छो? इन में भी मुझे मदीने वारे जो शान आहे। जे मुझो सोनो मदीने वारो मक्के में रहे त अल्लाह चवे जाते तू आए तो उते तो मोकिलिया। वो मशहूर थी वही उहा आयत सूरत आ जेका मदीने वारो मक्के में हो तो मक्के में लथी आ। पर जेकॾहिं मुझो महबूब करीम मदीने में हुजे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाए मुझा हबीब कुरान तमा अल्लाह जो आ, पर जाते तू हूंदो आ उते मुझो कुरान ईंदो आ। मक्के में आ त मक्की आ, जे मदीने में आ त मदनी आ। वहाबिन खां पुछो, ॾियो ख़बर है मक्की मदनी छो? चवंदो ये लथियूं मक्के में तॾहिं लथियूं तो ते पिणे ते हूं या नबी ते लथियूं हूं? ॾाढे त ॻाल्हायो, सुभान अल्लाह था चओ। ये कहते लथियूं हूं जो आमना जे लाल ते, ॾाढे जो कहते लथियूं हूं जे मदीने में त मदीने में आमना जे लाल ते लथियूं हूं। पोइ जाते महबूब ते कुरान लहे अल्लाह ताला नालो ई उते रखी छॾे थी, मके वारी तो मक्की में मक्के में लथी आ, हे मदनी आ जो मदीने में लथी आ। जाते मुस्तफा जा कदम कुरान उते अचे। महबूबन करीमन जे खिदमत गिरामी में काफरन जा रईस वडेरा अबू जहल, उतबो, शेबो, वलीद, मुगीरो, ताप जा जेके वडा वडा काफरन जा रईस हा। हर कौम में को चङो माण्हू हूंदो आ, पर हो बुछड़ा हा, बुछड़न जा रईस हा। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, हुजूर खे जी चऊंसे हाणे हीअं कर, असांखे तूं मुतमइन कर, असां जूं ॻाल्हियूं ॿुध। बाबा थका त न आहियो न? हाणे नारे ते बंदश आ, इन जे करे त टाइम घणो थी वियो आहे ऐं ॻाल्हि खे पूरो बि करणो आहे। जेके नारे में टाइम वेंदो त 10-15 मिनट निकिरी वेंदा। हाणे हेॾे ॿुधो, हाणे काफ़र अची महबूब करीम खे घेरे वेठा, पाण वेठा हा बैतुल्लाह शरीफ जे सहन में। जॾहिं नबी करीम सलाम जे ख़िदमत में वेठा अची सवाल जवाब शुरू कयूं त महबूब पाक उन्हनि सां ॻाल्हाइण शुरू कयो। अदा अखलाक बि त ईअं चवंदो आहे न त जेको अॻ में माण्हू वेठो हुजे ऐं हो ॻाल्हि ॿोल करे, जेसीं ताईं उन खां वांदो न थिजे तेसीं ताईं ॿिए सां तवजो करणो नाहे। इहे गुनाह त कोन्हे न बाबा? ॻाल्हायो, तव्हां न मूं वटि अचो ऐं मूंसां तव्हां अधु कलाक 20 मिंट कचहरी वेठा कयो, उन खां पोइ को वरी सही माण्हू वरी भिरिया रोड मां अचे चमुल साहब मूंखे तकड़ आहे मुंहिंजी त ॻाल्हि ॿुध, त चवंदोसां बाबा तकड़ तूं न करे, तोखां अॻे वेठा न, अॻ में हिननि सां ॻाल्हायां, पोइ तोखे बि वांदो टो था वेह। हाणे तव्हां इहो सुभाणे चयो यार मुफ्ती साहब खे अखलाक ई कोन्हे, वीचारे भिरिया रोड वारे सां मिलियो ई न। इहो तव्हांजो एतिराज़ सही या ग़लति? मां न ॿुधो, वरी चओ कानून कहिड़ो हो त जेके अॻ में आया उन खां वांदो थिजे पोइ हुन सां ॻाल्हाइजे, ईअं आहे न सही? नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ातुन काफ़रन सां मशगूल हा। अबू जहल जे सवाल जा जवाब, उतबे जे सवाल जा जवाब, वलीद जे सवाल जा जवाब, पाण तवज्जो वेठे फरमायूं। हिकिड़ो सहाबी हो, महबूब जो आशिक हो, पर अखियुनि खां नाबीन हो। उहो महबूब जी खिदमत में आयो ऐं हुन वीचारे नाबीन खे त ख़बर कान्हे त महबूब कैसा थो ॻाल्हाए, केरु वेठा आहिनि। जीअं जो आयो अचण सां वेही, साईं ओ साईं मुंहिंजी त ॻाल्हि ॿुधो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही पंहिंजो आ, गुलाम आ, आशिका,
उम्मतिया मिस्कीन गरीब आयो असां खां काॾे वेंदो पर जेकॾहिं ही रईस नवाब अमीर वॾा वॾा माण्हू मुस्लमान थी पिया त हिकिड़े हिकिड़े जे पोयां कबीलनि जा कबीला राजनि जा राज आहिनि। महबूब खे दुनिया जो हिर्स कोन हो, मुस्तफ़ा खे दीन जो हिर्स हो। जागो था पाण हुन नाबी ॾे तवज्जो कोन कयूं। हेकर चयई, ॿीहर चयई, टीहर चयई, पर पाण हुन ॾे वाझायूं ई कोन, हुनखे छॾे ॾिनऊं त पाण हिननि खां वांदो थियां पोइ थो हिन सां ॻाल्हायां। हू बि सम्झी वियो त को किसो आहे, चुपड़ी करे वेही रहियो। काफ़र वेही वेही उथी करे हलिया विया। मुस्लमान केर बि कोन थियो। ही आयत अल्लाह मोकिली। जागो साला नंढ अथव हाणे ॿुधो। ओ चारणो नाबीनड़ो वेही रहियो या उथी वियो, काफ़र बि उथी विया। महबूब न जेको हुनखे तवज्जो न ॾिनो, रुख न ॾिनो, अल्लाह सही महबूब ते ॾोरापो नाज़िल कयो। अल्लाह ताला फरमाए थो अबस व तवल्ला अन जाअहुल अअमा। ओ मुंहिंजा सोना, तो वटि जॾहिं नाबीनो आयो हो उन खां तव्हां मुंहुं फेरियो ऐं उन ॾे तव्हां तवज्जो न कयो। वमा युदरीक लअल्लहु यज़क्का। मुंहिंजा महबूब तोखे इहा ख़बर हुजणु खपे, इहो जेको तुंहिंजो आशिक़ आहे तोखां सवाल करे हा, तव्हां जवाब ॾियो हा त अञा वधीक पंहिंजे पाण खे पाक करे हा। औ यज़्ज़कर फतलफ़अहु ज़िक्रा, या नसीहत हासिल करे हा ऐं उनखे तव्हांजी नसीहत मुंहिंजा महबूब करीम नफ़ो पहुचाए हा। अव्हां जो आशिक़ा मूंखे वणंदो आहे, मां रब खे तोखां हिननि काफ़रनि खां वधीक प्यारो आहे। तुंहिंजो कमु आहे त हिननि काफ़रनि खे रुगो पैगाम पहुचाए। पोइ मुस्लमान थियनि त ठीकु आहे, जे न थियनि त तोते मयार कान्हे। मुंहिंजा महबूब इहो नाबीन वीचारड़ो अव्हां वटि आयो हुजणु त ईअं खपे हा जो तूं इन ॾे तवज्जो करीं हा। इनखे सिंधी में छा चइबो, चओ ॾोरापो। हिकिड़ो हूंदो आहे दड़को, छो कई ईअं, तोखे ॾिसी थो रहां, इहो दड़को आहे। इहो यार इहो मुनासिब न हो, ईअं त न करी। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम खे ॾोरापो ॾिनो। वो काफ़र हलिया विया, नाबीन हलियो वियो। थोड़ी देर खां पोइ नाबीन हलंदो आहे तो मुस्तफ़ा उथी बीठा, उथी वेही उनखे भाकुर पाए चयो, ओ नाबीन, तुंहिंजी मयार सतनि आसमाननि तां लथी आहे। तुझो शान एडो अल्लाह के वणे थो, अल्लाह एडी तुझी तरफदारी कई आ जो तुझे बारे में मुखे रब मयारू ॾिनियूं हन। तू त वॾो शान भाग वारो आ। मुखे हिर्स हो त हो काफ़र मुस्लमान थींदा, पर इन्हनि जे दिलनि ते ख़ुदा मोहर हणी छॾी आ। इनखे ईमान नसीब कोन्हे को, पर तू आशिक़ अल्लाह ताला तो चवे हो काफ़र हन मुस्लमान हुअ ई कोन थींदा। इहे वॾेरा मुस्लमान थिया त ॿी ॻाल्हि आ। मुखे तुझो गरीब वणे थो जो तो मुहम्मद जो आशिक़ आहे। हाणे उन खां पोइ नाबीन सहाबी जॾहिं बि अचे महबूब भाकुर पाए भर में वेहारेसि। वाह रे सुभान अल्लाह, तुंहिंजो शान चओ सुभान अल्लाह। ॾाढे त सुभान अल्लाह चओ। जहमल भी अचे त महबूब भाकुर पाए वेहारेसि, दिलदारी करेसि। महबूब करीम हुन जी दिल वठे। हो त अॻे ई काविड़ल कोन हो, पर हिन जो अञा मुंहिंजा दोस्त भाग खुली पियो जो हबीब जे भाकुर में हुजे। बस ॻाल्हि एतिरी, किसो एतिरो, मामलो एतिरो। हिकिड़ो शख्स हो हज़रत अमीर उमर जी खिलाफत आ। चओ सुभान अल्लाह। कंहिंजी खिलाफत आ? ॻाल्हायो न। इन्ही जवान जो नालो ई अहिड़ो आहे जो शैतान भॼी वेंदो आहे। शैतान भॼायो भॼायो जो फारूक आज़म। ज़ोर सां कन्नो दे तो सुन शान हज़रत उमर,
बकरी को चरवाया रल्ले नहर। पंजाबी सराइकी जुबान में नहर, नहर माना बगड़। हजरत उमर जी मशहूर करामत आ। हिकड़ो किताब न 50 किताब लिखन था त झंगल में बकरी ऐं बगड़ गॾु चरंदा हा। बगड़ खे ताक़त नाहे जो बकरी खे चप हणे। ख़बर अस त मुस्तफ़ा जे गुलाम अमीर उमर जी बादशाही आहे। कन्नो डे तो सोनो शान हजरत उमर, बकरी को चरवाया रल्ले नहर। अञा ताईं कबर विच पे कंब दे गबर। सुभान अल्लाह चओ। अज ताईं कबर विच पे कंब दे गबर। अदलो देख नौ शेर हैरान है। फख्र कुल रसूला दा वडा शान है। फख्र कुल रसूला दा वडा शान है। अरब ते अजम दा ओ सुल्तान है। सुभान अल्लाह। अरब ते अजम दा ओ सुल्तान है। फख्र कुल रसूला दा वडा शान है। फख्र कुल रसूला दा वडा शान है। मदीने खां बाहर बसरे वारे इलाइके दे, शाम वारे इलाइके दे, बुसरा वारे इलाइके दे, बसरो न बुसरा, बुसरा वारे इलाइके दे हजरत उमर सई पंहिंजे खिलाफत जे दौर में दौरो कंदो 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 हिकड़ी मस्जिद में सुबह जी नमाज पढ़ी। पेश इमाम मुसल्ले ते बीठो हो ऐं यकीनन उहो पेश इमाम ताबई हो। चओ सुभान अल्लाह। ताबई माना सहाबन खे ॾिसण वारो हो। नमाज पढ़ाई, अलहमद खां पोइ इहा आयत पढ़ी, अबस व तवल्ला अन जाअहुल अमा। हजरत उमर चो कुरान फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान। नमाज में जिथा भी आसान लगे व कुरान पढ़ो। हे पढ़े तो वीचारो ठयो। 12 महीना गुजरी विया। वरी हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सागे मुल्क जे दौरे ते आयो। सागी मस्जिद में फजर जी नमाज पढ़ी। ओ सागो पेश इमाम अलहमद खां पोइ वरी तो पढ़े, अबस व तवल्ला अन जाअहुल अमा। हजरत उमर कन खड़ा कया। हे छा पर भी इहा पे आयत पढ़ी। अज भी सागी तो पढ़े। 12 महीना थी सघे तो मट सट कंदो हूंदो। वरी 3 साल आया। चओ सुभान अल्लाह। हेॾे हेॾे निहारियो आशिको। 3 साल आया। माण्हुनि खां पुछा कयूं। चऊं साईं इहो सदाई फजर जे नमाज में या अबस व तवल्ला पढ़ंदो आहे सदाई। असां हिन जा नमाज़ी आहियूं। सदाई इहा पढ़ंदो आहे, मटाईंदो ई कोन्हे को। हाणे 3 साल हज़रत उमर चयो भला मां पाण पंहिंजो अंदाज़ो लॻायां। तलवार हथ में आ, मुसल्ले जे भर में रखी पुठियां हुन जे बीह रहियो। हुनखे खणई थी खुटी। अलहमद खां पोइ पढ़ई, अबस व तवल्ला अन जाअहुल अमा। अमीर उमर देर कान कई, नमाज टोड़ी। नमाज टोड़े ठका जो कंध में तलवार हयईं त मुंडी हमरा जी लही वई। माण्हू चो अमीर उमर तो जहिड़ो आदिल बादशाह तूं कीअं थो खून करी। पाण फरमायूं त मां मुसलमान कोन मारियो आहे, मां मुनाफ़िक मारियो आहे। मूंखे 3 साल थिया आहिनि जाइज़ो वठंदे। हिनखे क़ुरान मां बि आयत लभे ई कान थियो नबी जे ॾोरा पे वारी। ॿी का आयत आई कान जंहिंमें नबी खे ख़ुदा अल्लाह ॼाणे त नबी पाक ॼाणे। अल्लाह ऐं नबीअ जो मामिलो आहे, उहे पाण ॼाणनि। ही केरु थींदो आहे जो ॾोरा पे वारी बार बार आयत दोहराए थो। मां उमर जे ईमान गवारा न कयो त हे मोमिन न आहे, हे मुनाफ़िक आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोरा पे वारी बार बार आयत पढ़े थो। इनखे मारियो भलो आहे। पाण हुनखे हटाए लाश खणो हिन पलीत जो, मस दोहराए पाण मुसल्ले ते बि नमाज़ थो पढ़ाए। सभई जो सुभान अल्लाह।
मालूम चो तो गुस्ताखे नबी जी सजा मौत ॾाढो चो गुस्ताखे नबी जी सजा ज़ोर सां गुस्ताखे नबी जी सजा हाणे त कोन चवंदे न त कोर्ट में वञे हा हेॾे वञे हा होॾे वञे हा हीअं न कनि हा हीअं न कनि हा इहो बि तुंहिंजे ईमान जे कमज़ोरी जी निशानी आहे जे ईमान मज़बूत हुजई हा त चवी हा त चङो थियो जो पलीत खे मारे विधी चङो थियो जो पलीत खे तबाह करे छॾी मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहो असांजे पाकिस्तान जे आईन में बि लिखियलु आहे त जेको गुस्ताखे नबी आहे उन जी सज़ा मौत आहे ॿ टे ॾहाड़ा थिया आहिनि अख़बारूं तव्हां पढ़ियूं हूंदियूं मुंहिंजा दोस्त असांजे हुकूमत खे मस मस होश आयो आहे चवनि था इंटरनेट ते ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोबाइल वग़ैरह ते गुस्ताखी जा खाका गुस्ताखी जूं ॻाल्हियूं हलन पियूं हुकूमत थी चए त जल्दी खां जल्दी इनखे बंदि कयो ख़तम कयो ऐं जेके इन जा अॻवान हुजनि तन खे गिरफ़्तार कयो तन ते केस हलायो साबित करे उनखे फांसी जी सज़ा ॾियो छो त असां मुस्लमान आहियूं नबी जी गुस्ताखी बर्दाश्त कोन कंदासीं माण्हुनि चयो त अमेरिका कावड़जी पवंदो चयो अमेरिका कावड़जी छा कंदो ईरान खे छा कयो हुयईं असांखे छा कंदो असां सां मदीने वारो गॾु आहे त इंशाअल्लाह ताला बेड़ा ई पार आहे असां हुकूमत जे इन कदम जी ताईद था कयूं त इहे जेके इंटरनेट वग़ैरह ते जेके गुस्ताखी वारियूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं हुकूमत कदम थी खणे त असां इंशाअल्लाह ताला उन्हनि सां हुकूमत सां सहकार कंदासीं ऐं असांजा अहले सुन्नत जा आलिम इन ॻाल्हि जी ताईद कनि था पिया जेकॾहिं को हिते सहाफ़ी आहे सहाफ़ी सम्झो था इख़बारी नुमाइंदो हेॾो इज्तिमाउ थियो आहे ॾिसो सुभाणे हराम जेका ॻाल्हि लिखंदा न फोटू ॾींदा न अख़बार में लिखंदा वरी छा चवंदा सहाफ़ी आज़ाद सहाफ़त जा अलम बरदार आहियूं अड़े हेॾो सहा खे जलसो नज़र कोन थो अचे मां तो चवां त फैज़गंज तालके जे तारीख़ जो वॾो खां वॾो जलसो आहे सुभाणे कंहिं बि सहाफ़ीअ खे ताक़त ई कान्हे जो ख़बर ॾे कोन ॾींदो मौली अब्दुल वहाब मुर्सी करे हा न 500 रुपया कंहिंखे खीसे में विझे हा त पोइ ॾिसो त सुभाणे केॾा न वॾा गुल मिलाए मिलाइए न साईं 500 रुपया 1000 रुपयो ॾे हा मौली साहब त खोड़ चिमका हुजनि हा चिमका फोटू पिया कढनि हा अख़बारुनि में पिया मोकिलनि हा 500 रुपया हुजनि हा अड़े 500 रुपया घणा ई माण्हुनि खां वरिता थी कमाया थी कॾहिं त दीन जे लाइ बि पंहिंजो चिमको चिलको ॾेखार कॾहिं त का अख़बार ॾेखार त मन मदीने वारो राज़ी थी पियो वई हाणे चवंदा यार हाणे मौली साहब वरी असां ते फिरियो आहे बाबा न फिरियो कोन आहियां ॻाल्हि सची थो कयां पियो वणेव त मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कजो न त मां ग़लति कोन थो चवां पियो आख़िर हेॾा वॾा इज्तिमाउ थियनि था तव्हां सहाफ़ी आहियो त ख़बर त अचणु घुरिजे या न अचे हथ मथे चुनता खणो अचे या न अचे ख़बर पर इंशाअल्लाह ताला कान ईंदी इन्ही जे करे जिनखे पैसा कोन मिलिया आहिनि ॾोकड़ कोन मिलिया अथनि ॾोकड़ मिलनि हा त कनि हा खुदा हिदायत कंदुनि जेकॾहिं सुभाणे भला खणी लिखंदा त टरोड़े मरोड़े अहिड़ो पंहिंजो ठाहींदा जो मूं चयो ई कोन हूंदो पंहिंजे तरफ़ खां ठोके छॾींदा हाणे मुंहिंजी सलाह मां हाणे दुआ घुरां दुआ न घुरां हल बाबा एतिरा सां दुआ त घुरबी बाबा कीअं था चओ दुआ न घुरां तहज्जुद महिल मानी खाई आया हो न मां त बुख ते आहियां बा हाणे तव्हां खाई आया हो तहज्जुद महिल ते कीअं न हलंदो मां बि त पोड़ो माण्हू आहियां तंहिंजे करे हाणे बसि इहो खोड़ अथव भला जे देरि थिएव त वरी जो साईं मोहम्मद सूमर जो जलसो लॻो पियो आहे वेझो सुभाणे हिते मंगरनि में आहे ॾिसूं तहज्जुद वारा सुभाणे एसी ते बि अचो था ख़बर पवंदी पाणी त तहज्जुद ते वेहण जा शौक़ीन हे मंगरिया आहिनि कोटलालू जे भर में उन खां पोइ वरी कोटलालू में जलसो आहे जे अञा बि शौक़ु थो त हलो सुबुह हेॾे ओ हेॾे तले भांडे हलूं था सूफ़ी अली शेर जो जलसो उते था हलो पिया हली पवंदो पर तव्हांखे इहो ॿुधायां न
हजरत अमीर उमर जी गैरत ॿुधव न। तहजुद वारा काॾे हो ॻाल्हायो नथा। आहे न गैरत वारो जवान। आहे वरी केर? सूमर खां न पुछो, मौलाना सूमर खां, फकीर शेरल खां न पुछो, साईं मौलाना अब्दुल गफूर खां न पुछो, अब्दुल रहीम खां न पुछो, अचो तो पुछो सचल सर मस्त खां। पुछो या न? ईअं न ॾिसां केर थो चवे त पुछो। हाणे हज़रत सचल थो चवे, है दामाद अली दा उमर उम कलसूम बीबी दा शोहर, है दामाद अली दा उमर। सुभान अल्लाह। चतो त हजरत अली जो न्याणो आ हजरत उमर, जो हजरत अली जी न्याणी ही उम्मे कलसूम, जेका अली पंहिंजे ख़ुशीअ सां हजरत उमर खे परणाई। है दामाद अली दा उमर उम कलसूम बीबी दा शोहर, कर दी बात खबर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, भर दी तह दिल भर दी हाँ। जोर सां चओ सुभान अल्लाह। वाड़े सचल तो ता सदके वञा। छा तो चवे? पीर पीरा मुर्शिद मीरा, ओ बगदाद वारो शहनशाह गौसल आज़म पीरन जो पीर। पीर पीरा मुर्शिद मीरा, नाम किथे जजे टुटन जंजीरा। पीर पीरा मुर्शिद मीरा, नाम किथे जजे टुटन जंजीरा। कामिल मुर्शिद कर दी हाँ, कामिल मुर्शिद कर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, भर दी तह दिल भर दी हाँ। अली जो जो ज़िक्र आयो आहे त हिकिड़ी ॻाल्हि था कयो, अली जी ॿुधाए पोइ दुआ घुरा ख़ैर जो। चओ अली असांजो मुर्शिद आहे। ईअं न ज़ोर सां, भला ॾाढा सां था चओ, ख़ुशी सां था चओ। असांजो मुर्शिद कीअं आहे? असांजो मुर्शिद हज़रत रोज़े वारो अली जी औलाद आहे। हे सादात जेके बि अथव न, सैयद जीलानी हुजनि, राशिदी हुजनि, बुखारी हुजनि, मुजादा लकियारी हुजनि, इहे सभु हसन हुसैन सोणे अली जी औलाद आहिनि। असांजा मुर्शिद करीम हज़रत रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन्हनि जो हिकिड़ो मशहूर मौलूद भी आहे न, मौला मुको तो दे दियो आलम सजो थियो सोझरो। सुभान अल्लाह। मौला मुको तो दे दियो, छाला मोकिलियो हे कुरान। जोर सां चओ सुभान अल्लाह। हे महबूब करीम दे अल्लाह ताला सिराज मुनीरा करे मोकिलियो। अल्लाह ताला जे हबीब अल्लाह तो चवे, मौला मुको तो दे दियो आलम सजो थियो सोझरो। ज़ुल्मात सब ज़ाया थियो, मौला मिलाई मुस्तफा। सुभान अल्लाह। अल्लाह वर जा लफ्ज़ त ॿुधो, मौला मुकियो तो दे
थियो आलम सजो थियो सोझरो ज़ुल्मात सब ज़ाया थियो मौला मिलाई शलम मुस्तफा अहज़ाब जी लड़ाई चो सुभान अल्लाह जेका मशहूर आ खंदक जी लड़ाई खंदक ही जेको नंढड़े छोकरे तव्हां ॼाणो न ऐलान कयो किताब जो जेको मुंहिंजे बाबे साईं लिखियो आहे सीरत मुस्तफ़ा सुभान अल्लाह उन्हीअ में भी इहो वाक़ियो तफ़सील सां लिखियल आहे कॾहिं पढ़ंदे त मज़ो अची वेंदो अॼु ॿुधायां थो पोइ सुभाणे कॾहिं पढ़जां वञ जंग जेका लगी ही 10,000 यहूदी ईसाई काफर मुशरिक पाण में टोला ठाहे अहज़ाब हिज़्ब जो जमा हुआ माना टोलन जा टोला ठाहे 10,000 माण्हू काफर मदीने ते हमले करण लाइ आया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे सहाबा सां मशवरो कयो त ॿाहिर मैदान ते निकरी हिनन सां मुकाबलो कजे या मदीने में वेही मुकाबलो कजे सहाबा किराम जी अक्सरियत सलाह ॾिनी छो त क़ुरान चवंदो आहे शाविरहुम फिल अम्र फैज़ा अज़मत फतवक्कल अलल्लाह अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमायो आहे त मुंहिंजा महबूब मां बि तोखे थो चवां त पंहिंजे असहाबन सां सलाहूं कंदो कर हबीबन सलाह कई सभिनी साहबन जो कि भला ॿाहिर निकिरणो न आहे मदीने में वेही काफ़रन जो मुकाबलो करणो आहे पर मदीने जा टे तरफ़ हिकड़े पासे वॾियूं वॾियूं जायूं हन घरन जो पुठूं हन ॿिए पासे जबल आहे जबल सिलअ टे पासे खजन जा घाटा घाटा बाग हन ऐं उहे टई पासा महफूज़ हन ओडो काफर जे अचण जो सवाल ही नथो पैदा थे छो त लड़ाई हूंदी प्यादल उठन ते घोड़न ते आमो सामो तलवार खणी विढ़ंदा हा त सहाबन चयो कि भला टे पासा जेके मदीने जा हन हिकड़े पासे जायूं हन ॿिए पासे जबल आ टे पासे बाग़ात हन घाटा घाटा काफर हितां अची कोन सघंदा बाक़ी हिकड़ो पासो जेको आहे इहो खुलियो मैदान आहे असांजी सलाह त इन्ही मैदान में तव्हां खाही खणायो खड खणायो जंहिंखे खंदक चइबो आहे 5 गज़ वेकरी हुजे ऐं 5 गज़ ऊनी हुजे पोइ असां सभु अंदरां वेही काफ़रनि जो मुक़ाबलो कंदासीं काफ़र अंदर टपी कोन सघंदा 5 गज़ जी माना छा आहे 15 फुट हिकड़े गज़ में 3 फुट थींदा आहिनि 5 ट्रिकी मास्टर को आहे ही कोन हिकड़े मास्टर जो स्कूल में इम्तिहान थो 29 छोकरा हा जब नतीजो निकतो त जेको इम्तिहान वठण वारो चो त 3 ही ना पास इम्तिहान वठण वारे के 3 ही ना पास माण्हू चयो सही शागिर्द त आहिनि 29 चे 3 हो मास्टर भी ना पास मास्टर कावड़ न कजो मां भी मास्टरन जो शागिर्द आहियां बाबा पंटकी हा माना हाणे 15 फुट यकी लंबी जरे घटे न एडा स्टेट जी ऐं वरी खेठ ऊनी भी 15 फुट महबूब करमीर फरमाया सही आया खड खणी अंदर था वेही रहो हाणे या खड खणे केर सरकार फरमायो मां मोहम्मद करीम काना हणी सब कंहिंखे हिस्सा विरहाए थो या हिकड़ो हिस्सो भी मां मोहम्मद भी खड खणंदुसि वाह रहमत वारा नबी साहबन खड खणण शुरू कई साहबन चो कि भला तहां वारो हिस्सो भी असां चपण न दुनिया के सबक ॾियणो आहे त उम्मत सां दीन जे कम में गॾु हुजणु खपे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हिस्सो खणी छॾियो ॿियनि बि कयो हिकिड़े साहबी खोटींदे मिटी ही हेठां हिकिड़ी छिप निकिरी पई जेका हिन टेबल खां बि ॾहूणी वॾी हुई
पत्थर ज़मीन ॾाढा उन ट्रिक में हया वेचारे कोडारियूं हुयूं ट्रिक में भजन पिया कोडारियूं भी भजन पियो चुरे ही न पई साहबा कराम नबी करीम अलैहिस्सलाम के बुधायो कि बिला फलाणे सहाबीअ जे वारे में जाते तवां हुनखे ज़मीन मापे ॾिनी आ खॾ खणंदे वॾी हिकिड़ी छिप निकिरी पई आ भॼे नथी पाण फरमायो मुखे ॾेखारियो पाण हली आया रहमतल लिल आलमीन के 3 ॾींहंनि खां वठी करे फाको शरीफ हुयो यानी रोज़ो हो जिस्मानी तरह तकलीफ़ हुई अल्लाह जे हबीब के जमल वा छिप ॾेखारियो अल्लाह जे हबीब टीकम या हथोड़ो खणी करे पंहिंजा 2 हथ मुबारक करे हुनखे अल्लाह अकबर करे जो धक हयऊं त हिकिड़े धक सां सॼी छिप जेका ईसा वारीअ जे दाणनि वांगुरु ढेर थी वई वाह मुस्तफा तुझी बहादुरी ता ऐं हदीस में ईंदो आहे त धक लॻण सां उन मां लोह खे न पत्थर ते हणबो आहे त चिणगूं निकिरंदियूं आहिनि ईअं ॻाढ़ी बाहि निकिती रहमतल लिल आलमीन फरमायो सहाबियो मुबारक अथव हिन मुंहिंजे धक सां अल्लाह ताला ईरान फतह करे छॾियो धक मदीने में लगे 500 मील ते ईरान पियो फतह थे रहमतल लिल आलमीन जी ज़ात बाबरकात पाण अंदर वेही रहा किसो मुख्तसर गाल के फोटाइणो आ महबूबन करीमन अलैहिस्सलाम जी ज़ात पर बाहर केर भी न निकरे जेको अंदर अचे त के खत्म कंदा वञो महीनो गुजरियो महीनो फतह थे मुसलमान अंदर घरन में काफर 10,000 बाहर वेठा नु तंग अची चाची फाटा हिकिड़ो मशहूर काफर हो मक्के जो जंहिंजो नालो हो अब्दे वुद असांजा सिंधी पढ़िया पढ़ंदा आहिनि अबदूद अखबार पढ़ण वारे कॾहिं पढ़ियो बाबा चानूर महांगा थी विया आहिनि चानूर असुल में लफ़्ज़ छा हो पढ़ण जा क़ाबिल जंहिंसां 2 बसुनि में टुकुर थी पियो 3 फूट अस्तगफिरुल्लाह ताला असल में छा हो त 2 बसुनि में टक्कर थी पियो छा थी पियो टक्कर 3 फौत थी पिया पर पढ़ण वारो क़ाबिल बसुनि में टुकुर थी पियो 3 फूट थी तो पढ़िया लिखिया अब्दुल वुद खे छा चवंदा आहिनि अबदूद ओ खुदा जी हिदायत है कंहिंखां पुछंदा कयो त लफ़्ज़ कहिड़ो आहे तलफ़ुज़ कहिड़ो आहे असल लफ़्ज़ आहे अब्दे वुद छो त वुद हुननि जो काफ़रनि जो बुत हो तंहिंजे करे पाण खे सॾाईंदो मां उन बुत जो अब्द आहियां ऐं मुजादा मके में मशहूर हो उन जे लाइ मशहूर हो त हिकिड़ो माण्हू 1000 बहादुरनि जे जाइ ते हो वॾो काफ़र हो वॾो बहादुर हो 1000 माण्हू हिकिड़े पासे हो अब्दे वुद हिकिड़े पासे हो उन्हीअ छा कयो जो अटकल सां कहिड़े नमूने सां ताड़े 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 का ॾिठई का घटी उतां थोड़ी खंदक जेका सा सोड़ी उतां पंहिंजे घोड़े खे परे खां डोड़ाईंदो अंदर टपी अंदर अची वियो वाह खंदक टपी अंदर अची जब अंदर आयो हुजूर बि ॾिठो सहाबन बि ॾिठो हाणे तलवार खे घुमाए पियो बाक़ायदे तलवार हुनजी चमके पई चए पियो आहे को मां अब्दे वुद आहियां मुझे मुकाबले में अचे हाणे से सहाबी वञण जे लाइ त सभु तैयार पर जंहिंखे आमना जो लाल इजाज़त ॾे वरी तलवार घुमाई आहे को मैदान में अचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली उल मुर्तजा के सॾु कयो ज़ोर सां अञा ॾाढे ओ अली चई जीव क़िबला हेॾे आ नबी पाक वटि आया हुजूर करीम पंहिंजे कुल्हनि मुबारकनि जी चादर लाथी
चादर लाहे अलीउल मुर्तज़ा के फरमायो जेको तुझे मथे ते लोहो टोपा इन खे लाहे। हजरत अली लोह जो टोप लाथो पांजे हथन सा अली जे मथे ते मुझे मुस्तफा जी ज़ात बाबरकात चादर वेढ़ाई। सभई जो सुभान चादर वेण का बाद में नबी पाक वो टोप खड़ी अली जे मथे ते रखियो हेठा चादर मथा लोह जो टोप ऐं वहा जुल्फकार जेका हैदरी जुल्फकार ही वहा अली जे हथ में नबी पाक ॾेई पुठीअ ते हथ घुमाए पाण फरमायो वञी अब्दे वुद सां मुक़ाबिलो कर। उन टाइम ते अली नौजवान आ फूह जवानी आ हो तजुर्बेकार मानू हजार जे मुकाबले में एडो नौजवानी अञा तजुर्बो भी घटा पर हुजूर फरमायो अली मुर्तज़ा फरमायो कि बिला दुआ कर इंशाअल्लाह जोहर देखा जाता। अली मुर्तज़ा सिधो हिन जे आॾो वञी बीठो हो अब्दे वुद घोड़े ते बीठो आ अली अची साम्हूं बीठो हू पोढ़ो मुड़सो वॾी उम्र जो उम्र खां मोटियल ऐं हजार माण्हूअ जे मुक़ाबले में अली नौजवान जे साम्हूं बीठो। हज़रत अली खे चयो तोखे ख़बर आहे त मां केरु आहियां चई ॿुधाए तूं केरु आहीं चई मां अब्दे वुद आहियां मके में मुंहिंजो नालो मशहूर आहे मां अब्दे वुद सां को मैदान में मुक़ाबलो कंदो ई कोन्हे नालो ॿुधी भॼी वेंदा आहिनि तूं कीअं आयो आहीं केरु। अली मुर्तज़ा फरमायो जे तूं अब्दे वुद आहीं त मां हैदर आहियां। सुभान अल्लाह चई मां तुझे जवानी ते तरस थो कयां मोटी वन को ॿियो मोकिल। अली मुर्तज़ा फरमायो असां हाशमी मैदान में लहंदा आहियूं त मोटण जी ॻाल्हि कोन कंदा आहियूं। हज़रत अली मुर्तज़ा खे चई भला तूं कुछ मूंसां ॻाल्हाईंदे चई हा ॻाल्हाईंदासीं छा ॻाल्हाईंदे मूंसां। अली मुर्तज़ा फरमाए थो मां तोखे नसीहत थो कयां त कलमो पढ़ो ला इलाहा हेठियां तो कोन था पढ़ो पर मथियां भी कोन था पढ़न सभई पढ़ो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत अली जब उनखे दावत ॾिनी त ला इलाहा पढ़ो त चई हां इहो ला इलाहा पढ़ा हा त मके खां हिते मुक़ाबले ला छो अचां मरी वेंदुसि पर इहो कलमो न पढ़ंदुसि। अली मुर्तज़ा फरमायो त मूंखे नबी साईं वसीयत कई त अॻ में तबलीग कजांसि अॻ में नसीहत कजांसि जेकॾहिं तुंहिंजे नसीहत ते काफ़र मुस्लमान थी पवे त 100 उठ जे इनाम खां उहो वधीक आहे। मां पंहिंजो हक़ पूरो कयो नबी करीम चयो हो तोखे चयमि नसीब न थई त मुक़ाबले ते अच। जमल अली हुनखे ललकारियो हेॾे निहारियो ट्रप ॾेई घोड़े तां लथो मुतकब्बिर हो हरामी हो लहण सां छा कई पहिरो कम इहो कयो पंहिंजे घोड़े जूं चारई टंगूं वढे जागो था उन अब्दे वुद घोड़े जूं चारई टंगूं वढे छॾियूं। हज़रत अली ते नफ़सियाती तौर बार पियो विझे असर पियो विझे त घोड़ो मारे छॾियो त मोटण वारो न आहियां बि मुक़ाबिलो कंदुसि मतां ख़्याल हुजे त घोड़े ते चढ़ी भॼी वेंदुसि घोड़े जूं चारई टंगूं वढे घोड़ो किरी पियो। अली मुर्तज़ा खे चई अचई तो मुंहिंजो वार चई भली वार कर। हुन जी बाह में 1000 माण्हू जी ताक़त हुई हुन हथ मथे खणी हज़रत अली ते वार कयो उन खबीस जे वार अहिड़ो कम कयो जो अली मुर्तज़ा ढाल ॾिनी ढाल ॿ टुकर थी वई। अली मुर्तज़ा जे मथे मुबारक में जेको लोहो टोप हो वो लोहो टोप ॿ टुकर थी वियो। उन खां बाद जेका महबूबन करीमन चादर वेढ़ाई उन चादर खे थोरो टुको आयो ऐं तलवार उन जी हज़रत अली मुर्तज़ा जे पेशानीअ ते थोरो
न जेतिरो असर कयो ऐं हज़रत अली खे उहा थोरो रत मुबारक वढ़ो ऐं उहो निशान सॼी ज़िंदगी अलीअ जे पेशानी ते हूंदो हो। जंहिंमहिल हुन जो वार खता वियो अली बची वियो अली फरमायो हाणे संभाल जा मुंहिंजो वार थो अचई। अल्लाहु अकबर करे अली मुर्तज़ा हिन खे कंध जे हेठां साॼे कुल्हे जे पासे अहिड़ी त तलवार है जो हुन जी ज़िर वढी दे कुल्हो वढी दे जान वढी दे चेल खां हेठि वञी तलवार पहुती। और मुझा प्यारा दोस्त हो घबराइजी डकी डकी फह करे वनी किरियो। ये समझो तो खैर उन्हीं मैदान में आवाज अचियो शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। कानून यो हुंदो हो हेरे हारियो दू बदू मुकाबले में जेकॾहिं कंहिंखे मारबो हो न सही त उन जे जिस्म ते जेके भी हथियार हूंदा हा उहे मारण वारे खे मिलंदा हा। बाक़ी गनीमत जो माल सभिनि में विराइबो हो। दू बदू मुकाबले में जेको मारजी पे उन जी तलवार उन जो टोप उन जी ज़िरह उन्हीं खे मिलंदी जेको मारे। हज़रत अली उन खे मारे पुठी राथी हलण लगा ॾिठोसि बि कोन फतकी फतकी मरी पियो। हिकिड़ो सहाबी तो चए अली चे जी चे तोखे ख़बर आ कदी अब्दे वुद जी जेका ज़िरह या पूरे अरब में मशहूर आ इन जहिड़ी ज़िरह आहे ई कान। उहा छो थो लाहीस। हज़रत अली खिली ॾिनो पर फरमात खबीस खे जमल मूं तलवार हई ऐं ॿ टुकर किरियो मांस त ऊंधो थी पियो त उघाड़ो थी पियो। मूंखे हया आयो तव्हां जेकॾहिं छॾियो थो वञा। सभई जो सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हे थी मुंहिंजो मुर्शिद अली जो अली बहादुर आहे या न आहे। लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था। हुक्म करता था समंदर को तो रास्ता छोड़ जाता था। अल्लाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह से इन मदरसे के क़यामत ताईं आबाद फरमाए। अवां के हज़रत मौलाना मोहम्मद इस्माइल साहब शुरू में जेका ॻाल्हि कई सा तमाम क़ीमती ॻाल्हि हुई त दीनी मदारस सां तव्हांजो माली ताउन तमाम ज़रूरी आहे। जॾहिं भी तव्हांजो फसल वग़ैरह लहे त उन फसल में तव्हां दीनी मदरसन खे यादि कंदा कयो। मौली साहब तव्हांजे तरफ़ बोरी खणी कोन ईंदो त को बाबा तमाम असा के अन्न दियो या न दियो तव्हांजे मथां फर्ज़ आ तव्हांजे मथां वाजिब आ अवांजे मथां ज़रूरी आ त पंहिंजे दीनी अदारनि जी तव्हां माली मदद कयो पंहिंजे बचड़नि खे पढ़ायो ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां अहले सुन्नत वारा मुत्तफ़िक़ हूंदा त ख़ुदा कंदो तव्हांजो असांजो सभिनि जो बेड़ो पार हूंदो। हाणे तक़रीर मां पंहिंजी ख़तम थो कयां ऐं दुआ थो कयां त रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असांजी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। हज़रत क़िबला साईं पीर अब्दुल कादिर शाह दामत बरकातुहुल आलिया तशरीफ़ रखनि था। उहे आख़िर में दुआए ख़ैर फरमाईंदा। उन दुआ खां बाद में तव्हांखे इजाज़त आहे। ईअं अॻे वञो था माना तव्हां जहिड़ो फ़सुल भेलायूं था वञो। अगारो त तव्हांजो त तहजुद असर ताईं वेठा हूंदव। हाणे सभु उथिया बीठा हो वेही रहो सभई। केर भी न उठे वेही रहो। हमरा उठा भगा पे विया ठहो था मुर्सी अल्लाह सी तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। साईं मौलाना अब्दुल वहाब साहब जेका शिकायत कई त असांखे इंतज़ामिया बेज़ार कयो सो हकीकत में मौल साहब जो चवण सही आहे। देवबंदी वहाबी शिया परमिट ही कोन था वठन इए बिना परमिट जे जलसा पिया कन हुकूमत पुछे त उन्हनि सां असां शराफत वारा हूं
उन्हनि सां सके जा बाबा हे शइ कान्हे पूरी, हे शइ पूरी कान्हे, महीननि जा महीना पंधा कराए 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 त बेज़ार थी पवनि। ऐं जिन खे असां ॿुधाइण चाहियूं था त असांजी शराफ़त मां तव्हां ग़लति फ़ाइदो न वठो। जंहिंमहिल इंशा अल्लाह ताला अहले सुन्नत उथी पिया मैदान में त तव्हांजो नालो ई कोन हूंदो। असां सां ऑफिसरनि खे खपे त सुहिणो रवैयो कनि। असां में जेकॾहिं का तवक़ो रखनि था अमन अमान क़ाइम करण में त इंशा ताला असां अॻे बि पुर अमन आहियूं, हाणे बि पुर अमन रहंदासीं, पर असांखे बेज़ार न कयो वञे, असां सां माटे जी माउ वारो सुलूक न कयो वञे, हुननि खे रिआयतूं असां सां दुश्मनियूं। इहा कहिड़ी शराफ़त आहे? असीं पाकिस्तान जा माण्हू न आहियूं ऐं इहे मुल्ला त उहे मुल्ला हुआ जेके पाकिस्तान जा दुश्मन हुआ। इन्हनि जे मौलवियुनि हिकिड़े मौलवी ऐलान कयो हो त पाकिस्तान त कोन ठहंदो पर पाकिस्तान जी पे बि कान ठहंदी। पाकिस्तान में पे अलिफ काफ सीन ते अलिफ नून आ, वो चे पाकिस्तान तो कोन ठहंदो पर पाकिस्तान जी पे बि कान ठहंदी। हिकिड़े खबीस त ईअं चयो नऊज़ बिल्लाह, मूंखे न चवणु खपे पर चवे थो, किताब पियो आहे मूं वटि शाहपुर पियो आहे, हिते मौलवी पीर इमाम बख्श वटि पियो आहे, चइजे पाकिस्तान ठही वञे त मां ॾाढी मुट सां कूड़ाईंदुसि। अब ॾाढ़ी जी इज्जत कबी आहे या मुट सां कूड़ाइबी आहे? ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो। दाढ़ी के फणी भी, दाढ़ी के सुन्नत आ, खुशबू लगाइबी, तेल लगाइबो, हुन जो एहतराम कबो। पर पाकिस्तान दुश्मनी में उन्हीं छा चयो त जेकॾहिं पाकिस्तान ठही वे त मां दाढ़ी पंहिंजी मुट सां कूड़ाईंदुसि। ऐं पाकिस्तान ठही वियो, उहो निभागो वरी आयो साॻो मुल्तान में, ऐं मरी बि मुल्तान में, कबर बि मुल्तान में अथसि। हाणे को सुञाणेसि बि कोन थो, सॼे मुल्तान जा कुता था पिया मुटणसि मथां। उन्हनि सां हुकूमत रिआयत करे पई जेके पाकिस्तान जा दुश्मन हुआ, ऐं असां साम्हूं जा दोस्त ॿिया खे छो था कनि पिया? असांखे ॿाहिरि आहियूं, असां ढल कोन था भरियूं, असीं उशुर कोन था ॾियूं, असीं पाकिस्तान जे कानून सां ॿधल कोन आहियूं, असां सां छो थी ॿियाई कई वञे? हाणे मुंहिंजो टियों चौथो ॾींहुं जलसो ठरी मीरवाह जे भर में, उन्हनि वीचारनि खे बि पूरो महीनो रोलाए आख़िरी तारीख़ ते जंहिं ॾींहुं जलसो हो शाम जो उनखे न वीचारा इश्तिहार हणी सघिया, न इंतज़ाम करे सघिया, बसि 4 माण्हू अची गॾु थिया। ईअं तंग ऐं बेज़ार पिया असांखे कनि। असां शराफ़त सब्र कयो आहे, कंदासीं इंशा अल्लाह ताला, पर जे असांखे तंग कयो वेंदो त पोइ असां पंहिंजो लाहे अमल पाण तैयार कंदासीं। पोइ उन्ही में असांजी जवाबदारी कान हूंदी, हुकूमत जी, ऑफिसरनि जी जवाबदारी हूंदी। आवाम असांजो साथ केरु ॾींदो? साथ ॾींदो न बाबा? हा इंशा अल्लाह ताला। हाणे साईं खे अर्ज़ कंदासीं, साईं दुआ ख़ैर फरमाईंदा। रब्बुल आलमीन तव्हां जो असांजी हाज़िरी क़बूल। साईं खणिजे साईं तारीख़ जी भारत जड़ी दव फकीर खे यादि कजो साईं।